वोट को इज्जत देने का मतलब है अवाम को इज्जत दो, अवाम के मैंडेट को इज्जत दो। कल देखा आपने किस तरह से एक ही बारगाह में सब जाकर झुक गए। बनीगाला भी जाके कोयटा में उसी जगह पे जाके झुक गया। बिलावल हाउस वाले भी उसी जगह कोयटा वाली जगह पे जाकर झुक गए। कौन तुम्हारी इस सारी हरकत को बहुत बुरी निगाह से देखती है। अॻूणे वज़ीर आज़म नवाज़ शरीफ़ जो आहे त बनीगाला बिलावल हाउस पारां हिकु हंधि वञी झुकिया आहिनि। कूड़नि मुनाफ़िक़नि चाबी वारनि रांदीगरनि जे कोल ऐं फेल में तज़ाद आहे। कंहिंजे अॻियां झुकिया आहियो, केतिरो कदुकाठ आहे, उहो कहिड़ो शख़्स आहे, कंहिंखे का ख़बर न आहे। दिलि टुटी चुकी आहे पर हू पोइ ते न हटंदो। ईंदड़ चूंडुनि में वोट खे इज़त ॾियारणु संदसि मंशूर हूंदो। केपीके के अवाम के साथ तब्दीली के नाम पर बहुत बड़ा धोखा और फ्रॉड हुआ है। दुनिया जानती है कि हमारे लीडर के साथ ज्यादती हुई है। न्याजी और जरदारी मिलकर भी हम पे नहीं भारी। वो दिन जरूर आएगा जब इस ज्यादती का अजाला होगा इंशाअल्लाह। शहबाज शरीफ बिना मुकाबले मुस्लिम लीग नून जो नओं सदर चूंडी वियो। संदसि चवणु आहे त न्याज़ी ज़रदारी गॾिजी बि मथनि भारी न आहिनि। संदन लीडर नवाज़ शरीफ़ सां ज़्यादती थी आहे पर उहो ॾींहुं परे न आहे जॾहिं साण ज़्यादती जो इज़ालो थींदो। नवाज़ शरीफ़ खे ई काइदे आज़म जो सियासी वारिस करार ॾेई सघिजे थो। पीपुल्स पार्टी सेनेट चेयरमैन डिप्टी चेयरमैन जी चूंडुनि में धांधली जे इल्ज़ामनि खे रद्द करे छॾियो। अॻवाणनि जो चवणु आहे त सेनेटी चूंडुनि सां वफ़ाक़ खे हदी मिली आहे। ईंदड़ चूंडुनि बैदि पीपी वफ़ाक़ सूबनि में हुकूमत ठाहींदे आसिफ अली ज़रदारी जमहूरियत जो तसलसल चाहे थो। तहरीक इंसाफ़ जे सरबराह इमरान ख़ान जो आहे त जॾहिं अदालत नाइल करे थी त पोइ चवनि था त मूंखे छो कढियो। चोर सवालनि जो जवाब ॾियण बदिरां पाण सवाल कनि पिया। नवाज़ शरीफ़ माण्हू खे बेवकूफ़ बणाए रहियो आहे। हू ॿुधाए हुन वटि अरबे रुपया किथां आया। हुक्मरान करप्शन कंदा आहिनि त अवाम ते टैक्स लागू कंदा आहिनि। मुल्क में हक़ीक़ी जमहूरियत जो वक़्तु अची वियो आहे। नवाज़ शरीफ़ खे काइदे आज़म सां मिलाइण ते शहबाज शरीफ़ खे शर्म अचणु घुरिजे। गुजरात में तहरीक इंसाफ़ जे सरबराह इमरान ख़ान ते जूतो उछलायो वियो। कप्तान न उछलायल जूतो स्टेज ते बीठल संदसि खिलाड़ी अलीम ख़ान खे सीने ते लॻो। पीटीआई कारकुन जो जूतो उछलाईंदड़ शख़्स ते तशद्दुद। हमराह पीउ जो फ़ाइदो वठी खिसकी वियो। फवाद चौधरी जो चवणु आहे त जूतो उछलाईंदड़ शख़्स 100 नून लीग जो कारकुन हूंदो। राणा सनाउल्लाह जो चवणु आहे त जूतो उछलाइण जे अमल जी कंहिं बि सूरत में हिमायत नथी करे सघिजे। सभिनी सियासी पार्टियुनि खे गॾिजी सूरत ते गौर करणो पवंदो। कराची जे इलाइक़े लियारी में हथियारबंदनि ऐं रेंजर्स में चकियूं। हिकु रेंजर्स एहलकार शहीद, 3 ज़ख़्मी। हिकु हथियारबंद बि मारिजी वियो। पुलिस ऐं रेंजर्स जी वॾी नफ़री तरफ़ां इलाइक़े खे कड़ो फायरिंग ऐं धमाका। माण्हू घरनि ताईं महदूद। गवर्नर मोहम्मद ज़ुबैर तरफ़ां जवाबदारनि खे गिरफ़्तार करण जी हिदायत। भारत में पाकिस्तानी सफारतकारनि ऐं संदनि घर वारनि खे हिसाइण जो सिलसिलो जारी। पाकिस्तान में डिप्टी भारतीय हाई कमिश्नर परॾेही ऑफिस तलब करे सख़्त एहतजाज। परॾेही ऑफिस जे तर्जुमान जो चवणु आहे त बयाना कन्वेंशन तहत सफारतकारनि जी हिफ़ाज़त भारतीय हुकूमत जी ज़िम्मेवारी आहे। वफ़ाक़ी काबीना सरकारी वकीलनि लाइ ख़ासि पे स्केल मुतारिफ़ कराइण जी मंज़ूरीअ सां SCCP में ख़ाली उहिदा मुकमल करण जी मंज़ूरी ॾेई छॾी। खाजो तेल जे अघनि में इज़ाफ़े बाबति तजवीज़ रद्द। पाकिस्तान सुपर लीग जी अहम मैच में इस्लामाबाद यूनाइटेड मुल्तान सुल्तान्स खे कामयाबी लाइ 186 रन्सनि जो टारगेट ॾेई छॾियो। रोंकी हिकु दफ़ो ॿीहर चौकनि ऐं छकनि जी बरसाति कई छॾी। तेज़ रफ़्तार 50 एलिक्स हेल 46 रन्सूं ठाहे पवेलियन वापसि टारगेट हासिल करण लाइ शोएब मलिक 11 शुरूआत में ई ॾुखाइण जो शिकार।